सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जी अज़ीम ऐं शानाइती सकाफ़त खे उजागर करण जे लाइ जीअं ई 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान थियो त सॼी सिंध जियां मातली बि सकाफ़ती रंगनि सां झरकी पई। मातली जे सोनारा पाड़े में समाजी शख्सियत खान मोहम्मद समूह पारां हिकु शानदार मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें शहरिन सियासी समाजी शख्सियतुनि सां गॾु ख़ासि तौर ते नाले वारनि फनकारनि, अदाकारनि, डायरेक्टरनि तोड़े लेखकनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जे नामवर अदाकारनि मंज़ूर मुराद, असद कुरैशी, मंज़ूर दानिश, एजाज कोलाची ऐं ॿियनि कचहरी में मक़ामी फनकारनि जा गीत तोड़े नड़बेत ऐं गुजारतूं ॿुधी तमामु घणो इंजॉय कयो। हिकु ॿी तक़रीब मातली जे मेन सिंधी प्राइमरी स्कूल में मातली सिविल सोसाइटी पारां समाजी शख्सियत धनेश कुमार पारां मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं संदुनि उस्तादनि सकाफ़ती वेस वॻा पहिरे शिरकत कई। सकाफ़ती ॾियारे जो जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु असांखे जेको आहे सो तव्हां सम्झो त मौक़ो मिले थो त असां पंहिंजी सिंधी सकाफ़त उजागर कयूं। ऐं जेकॾहिं हिनखे थोरो असां माज़ी में हलिया वञूं तारीख़ में, त सिंध जी सकाफ़त तमामु जेको आहे सो असांजो कल्चर तमामु रिच रहियो आहे। सिंधी सकाफ़त जे ॾियारे ते इंशाल्लाह सिंध वेलफेयर तमामु पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॾियारे ते इंशाल्लाह हिकु रैली जो इंतज़ाम कयो आहे। कॾहिं हिकिड़ी रैली कंदासीं। तक़रीब में शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सिंध अमड़ जी शानाइती सकाफ़त खे ज़बरदस्त भेटा पेश कई वई। जजड़ती जीअण में मज़ो तो अचेड़े मेहनत जो सब आए फल केजो तू मोहताज नबी केजे आदो झोल न जल हिम्मत वारन जे आदो झुकी पवे तो नेक जबल। अदाकारनि, फनकारनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि तोड़े सियासी समाजी नुमाइंदनि जो चवणु आहे त सिंध टीवी नेटवर्क सुस्ती न मेहनत, ॻाल्हियूं न अमल जे स्लोगन सां सकाफ़ती ॾियारो मल्हाए सिंध जे माण्हुनि खे जॻाए विधो आहे। कैमरामैन गगन मकवाणा सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।